ओम शांति अभिगमावाक्य सार स्वरूप क्षण संकल्पं समय जी बत वीय पंज 1972 जमावाक्य मास्टर बीज रूप की स्थिति में चित रहने जो अभ्यास कंधे कंधे सहज स्मृति में पांच पाण की चित करे सकता है। हाणे हाणे बाबत बिंदी थी करे वेही रहो, बस शरीर जो हानि न रहे। महात्मा बिंदी इन स्थिति में थी सकता है जी विस्तार और वाणी में सहज ही अची वेंदा आहिनि। कोई वाणी का परे विस्तार की बजाय सार में स्थिति आत्मा बिंदी हद जा जादूगर विस्तार की समाइण जी शक्ति ॾेखारींदा आहिनि तथा बेहद जा जादूगर विस्तार खे न समाए सघंदा आहिनि। कोई भी आत्मा साम्हूं अची साप्ताहिक कोर्स हिकु सेकंड में कंहिंखे बि ॾेई सघंदा आहिनि। माण्हू अची 7 ॾींहंनि जो कोर्स कराईंदा आहिनि, लेकिन बाबू चए थो हाणे असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजणी खपे कि हिकु सेकंड में कंहिंखे बि असां साप्ताहिक कोर्स कराए सघूं। अर्थात साप्ताहिक कोर्स सां जो भी आत्मा में आत्मिक शक्ति संबंध जी शक्ति भरण चाहींदा आहियो उहो हिकु सेकंड में कोई भी आत्मा में भरे सघंदा है या ये अंतिम स्टेज है। हाणे हाणे बाबत हिकु सेकंड में कंहिंखे असां 7 ॾींहंनि जो कोर्स कराए सघंदा आहियूं। 7 ॾींहंनि जे कोर्स में छा हूंदो आहे, आत्मा में शक्ति भरजंदी आहे, आत्मा में सम्झ ईंदी आहे, आत्मा पंहिंजे बाप सां संबंध जोड़े सघंदी आहे। परमात्मा सां संबंध जुड़ंदो आहे त संबंध जी भी शक्ति ईंदी आहे। त असां हिकु सेकंड में कंहिं भी आत्मा खे ॾिसूं उनखे पंहिंजी आत्मिक शक्ति ऐं परमात्मा से संबंध जोड़े सकता है। जे कोई भी व्यक्ति दर्पण जे साम्हूं बीही रहे त हिकु सेकंड में स्वयं जो साक्षात्कार करे सघंदो आहे न। वैसे असांजी आत्मिक स्थिति शक्ति रूपी दर्पण जे अॻियां आत्मिक शक्ति रूपी दर्पण जे अॻियां कोई भी आत्मा अचे त शायद हिकु सेकंड में वो पंहिंजे स्वस्वरूप जो दर्शन साक्षात्कार करे सघंदी आहे। जे असां दर्पण थी वञूं, आईनो, असांजी आत्मिक शक्ति आत्मा में एतिरी शक्ति हुजे असां एतिरो आत्मिक स्वरूप में टिकी वञूं कि आत्मा जो साम्हूं वारी आत्मा खे पंहिंजो साक्षात्कार थी वञे कि मां केरु आहियां। त बाबा चवनि था ईअं थी सघंदो आहे। उहा स्टेज बाप मां लाइट हाउस थियण जे समीप अनुभव कंदा आहियो या अञा ये स्टेज ॾाढी परे आहे। उहा स्टेज पंहिंजी अनुभव कंदा आहियो या अञा ये स्टेज ॾाढी परे आहे। जबकि संभव समझदा आहियो त पोइ हाणे ताईं न हुजण जो कारण छा आहे। जो संभव आहे लेकिन प्रैक्टिकल में हाणे न आहे त जरूर कोई कारण हूंदो जंहिंजे कारण हाणे न आहे। ढीलोपन भी छो आहे। अहिड़ी स्थिति ठाहिण जे लाइ मुख्य कहिड़ी अटेंशन जी कमी। जॾहिं साइंस भी अनेक कार्य हिकु सेकंड में सिद्ध करे ॾेखारियो अथई न। सेकंड में स्विच ऑन करो, ऑफ करण में देरी थींदी आहे। ऑन करो त लाइट चालू थी वञे, ऑफ करो त लाइट बंद। पोइ ये सब सेकंड में आत्मिक स्थिति में स्थित थी करे कंहिं भी आत्मा खे हुननि जी आत्मिक स्थिति ऐं परमात्मा सां संबंध जो अनुभव न कराए सघंदा आहिनि, न कि पंहिंजो साक्षात्कार न कराए सघंदा आहिनि।
त बाबा चवंदा त इहा उहा स्थिति छो न थी सघंदी आहे, कहिड़ो मुख्य कारण आहे जो न थी सघंदी आहे। दर्पण त आयो, दर्पण जे साम्हूं साक्षात्कार थियण में केतिरो समय लॻंदो। हाणे त स्वयं ई विस्तार में ज्यादा वेंदा आहियूं त हाणे विस्तार में ज्यादा न वञो, किस्सा भी मिलंदा आहिनि, किस्सा भी ॻाल्हियूं सार स्वरूप में ॿुधाए, कुझु बि चवण अथव ज्यादा विस्तार में न। जो स्वयं ही विस्तार में वञण वारा हूंदा वो ॿिए के सार स्वरूप में कीअं स्थित करे सघंदा। कोई भी ॻाल्हि ॾिसंदे व ॿुधंदा आहियो त बुद्धि खे ॾाढे समय जी आदत हुजण जे कारण विस्तार में वञण जी कोशिश कंदी आहे। जो भी ॾिसो व ॿुधो हुनजे सार खे ॼाणे करे ऐं सेकंड में समाए ॾियण व परिवर्तन करण जो अभ्यास करणु। बाबू पहिरियों बि चई न कंहिंजी कमी कमज़ोरी कोई भी ॻाल्हि ॾिसो न, सेकंड में असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि हुनखे परिवर्तन करे सघूं, हुनखे समाए सघूं, विचार सघूं। त बाबा चए थो जो भी ॾिसो वो ॿुधो हुनजे सार खे ॼाणे वठो ऐं सेकंड में समाए ॾियो या परिवर्तन करण जो अभ्यास कर। घटि आहे तॾहिं असांजी उहा स्थिति न ईंदी। छो शादी विस्तार में न चाहींदे हुए बि हली वेंदा आहियूं। हिन करे जीअं बीज में शक्ति अधिक हूंदी आहे, वृक्ष में घटि हूंदी आहे। वृक्ष का विस्तार, कोई भी बीज जो विस्तार हूंदो तो शक्ति जो भी विस्तार थी सघंदो आहे न। जीअं सैक्रीन अर्थात मिठी चीज हूंदी आहे हिकु, ऐं उहा बाक़ी शुगर में सैक्रीन हूंदो आहे थोड़ी सी विझो शुगर जी, उन खां बि जास्ती मिठास अची वेंदी। त शुगर असां अधिक क्वांटिटी में यूज करणी पवंदी आहे, लेकिन सैक्रीन घटि अंदाज में मिठास ज्यादा ॾींदी। हिन रीति सां कोई भी ॻाल्हि जे विस्तार में वञण जे समय ऐं संकल्प जी शक्ति ॿई व्यर्थ हली वेंदी आहे। विस्तार में न वञे। साम्हूं वारनि जी थोड़ा संस्कार आहिनि, असां हुनजो वर्णन छो करूं फलाणो अहिड़ो आहे अहिड़ो आहे। असांखे पतो आहे साम्हूं वारे में ये कमी आहे, कमज़ोरी आहे, हिन कारण असां सम्झी वञो, हुननि खे परिवर्तन करण जी शक्ति ॾींदा रहो, शुभकामना कंदा रहो। बस कोई भी ॻाल्हि जे विस्तार में वञण सां समय और संकल्प जी शक्ति ॿई व्यर्थ हली वेंदी आहे। व्यर्थ वञण जे कारण उहा शक्ति न रहंदी आहे। हिन करे अहिड़ी श्रेष्ठ स्थिति ठाहिण लाइ सदा इहो अभ्यास करो, सेकंड में ॼाणो ऐं हुनखे परिवर्तन करण लाइ हुन आत्मनि खे शक्ति ॾेई सघो। अहिड़ो अभ्यास कंदे कंदे स्वयं सार स्वरूप ठहण जे कारण अन्य आत्माउनि खे भी सेकंड में तुझे ज्ञान जो सार अनुभव कराए सघंदा। अनुभवी मूर्ति अन्य खे अनुभव कराए सघंदो आहे न। हिन ॻाल्हि जा स्वयं ही अनुभवी घटि आयो, हिन कारण अन्य आत्माउनि खे अनुभव न कराए सघंदा आहियूं। असांखे अनुभव करणो आहे सेकंड में असां के ॻाल्हि खे ॿुधदे सम्झदे समाए छॾूं, असां सम्झी वरिती ऐं हुनजो निवारण। अनुभवी मूर्ति अन्यनि खे अनुभव करे सघंदो त बाबा चवंदा जे कोई भी पावरफुल चीज में व पावरफुल साधननि में कोई भी चीज के परिवर्तन करण जी शक्ति हूंदी आहे न। जीअं मशीन में ॾिसो, कोई सुठी मशीन हूंदी आहे, ब्लेड सुठी हूंदी आहे, त हाणे हुनमें कोई चीज विझो, मसाला पीसो ऐं बस पाउडर ठही वेंदो। त पावरफुल चीज में वो पावरफुल साधननि में कोई भी चीज की परिवर्तन करण जी शक्ति आहे। कोई अग्नि ॾाढी तेज हूंदी, अर्थात पावरफुल हूंदी, अर्थात तुंहिंजी आत्मा में एतिरी शक्ति हूंदी
त हुननि में कोई भी चीज विझंदासीं अर्थात असां हुन पावरफुल दृष्टि सां कंहिंखे बि ॾिसंदासीं त हुनजो रूप परिवर्तन थी वेंदो। असां जीअं अग्नि ॾाढी तेज अर्थात पावरफुल हूंदी आहे न, त हुनमें कोई भी चीज विझंदा आहियूं त सुता ई रूप परिवर्तन थी वेंदो। अगरि अग्नि पावरफुल न त कोई भी वस्तु जे रूप खे परिवर्तन न करे पाईंदी। ये सदैव असांखे पंहिंजी पावरफुल स्थिति में स्थित रहणो, आत्मिक स्थिति पावरफुल स्थिति में स्थित रहणो। त हिन सां छा थींदो, कोई भी ॻाल्हि जो व्यक्त भाव, व्यक्त दुनिया जी वस्तु, वह व्यक्त भाव में रहण वारा व्यक्ति आहिनि, हुननि जे साम्हूं ईंदे ई जॾहिं माण्हू या कोई अहिड़ी ॻाल्हि या कोई अहिड़ो माण्हू या कोई चीज असांजे साम्हूं ईंदे ई त असांजे पावरफुल स्टेज जे कारण हुननि जी स्थिति व रूपरेखा परिवर्तन थी वेंदी, स्थिति व रूपरेखा परिवर्तन थी वेंदी। व्यक्त भाव वारनि खे व्यक्त भाव बदिले करे आत्मिक स्थिति ठही वेंदी। व्यक्त भाव में कोई हूंदो, लेकिन असांजी पावरफुल स्थिति हूंदी आत्मिक स्थिति, त हुननि सभिनि जी बि आत्मिक स्थिति थी वेंदी। असांजी फरिश्ता स्थिति हूंदी त हुननि सभिनि जी बि फरिश्ता स्थिति थी वेंदी। एतिरो पावरफुल असांखे हिनजे लाइ मन बुद्धि संस्कार बसि बाबा सां ई जुड़ियल हुजनि। कोई बि असांजे मन में बुद्धि में कोई ॻाल्हि ई न हुजे, बाबा जो संस्कार सभिनि जे मथां रहम भाव, क्षमा भाव, कल्याण करणो। जीअं जॾहिं नशो चढ़ंदो न, तॾहिं असांजे साम्हूं कोई बि ईंदो त असां हुनखे आत्मिक स्थिति जो अनुभव कराए सघंदा आहियूं, सृष्टि स्वरूप जो अनुभव कराए सघंदा आहियूं। त बाबा चवंदा व्यर्थ ॻाल्हि परिवर्तन थी समृत रूप में धारण थी वेंदी। जो ॾाढी सारी व्यर्थ ॻाल्हियूं असांजे अगरि मन में ॾाढी सारी व्यर्थ ॻाल्हियूं हुजनि न, त हिकु गृहस्थी में ईंदे त पावरफुल बाबा के घर में इतनी रीति सां यादि करो त उहो व्यर्थ ॻाल्हियुनि जी फोर्स ई ख़तम थी वेंदी। विकल्प शब्द शुद्ध संकल्प जो रूप धारण कंदो। लेकिन अहिड़ो परिवर्तन तॾहिं थींदो जॾहिं अहिड़ी पावरफुल स्थिति में स्थित थींदासीं। विकल्प बुरा संकल्प शुद्ध संकल्पन में परिवर्तन थी, कोई भी लौकिकता अलौकिकता में परिवर्तन थी वेंदी। लौकिकता हूंदी आहे न, जो देह जे संबंधनि जे हिसाब सां संकल्प, उहा अलौकिकता में परिवर्तन। अहिड़ो अभ्यास असांखे सिर्फ़ छा करणो आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करणो। त बाबा चवनि था, लेकिन अहिड़ो परिवर्तन जॾहिं थींदो तॾहिं थींदो जॾहिं असांजी एतिरी पावरफुल स्थिति हूंदी। कोई भी लौकिकता अलौकिकता में परिवर्तन थींदी, साधारण असाधारण रूप में परिवर्तन थी वेंदो। कोई अहिड़ी स्थिति में स्थित रहण वारा कोई भी व्यक्ति व वैभव व वायुमंडल वाइब्रेशन दृष्टि जे वृत्ति दृष्टि जे वश में न थी सघंदा। मेरी भी बाबत में असांजी वृत्ति भी पावरफुल हुजणी खपे कि विकारी वृत्ति जे वायुमंडल में भी उहा असांजी वृत्ति परिवर्तन न थिए। तो वो जॾहिं असांजी आत्मिक स्थिति सब ज्ञान जो पहिरियों अंत चैप्टर ई आहे, आत्मा सम्झी बाबा खे यादि करो त सभु बाबा जी ज्ञान जी पॉइंट असांजे स्वरूप में अची वेंदी। त हाणे सम्झो छा करणो। हिकु त समाइण जी शक्ति घटि आहे। अच्छा, कंहिंजी बि ग़लतियुनि खे समाए नथा सघूं, सहन नथा करे सघूं। जॾहिं समाईंदासीं, सहन कंदासीं, तॾहिं त असां उन्हनि खे परिवर्तन करण जी शक्ति ॾेई सघंदासीं न।
त बाबा चवंदा हिते तो समाइण नथो अचे, इहो परिवर्तन करण जी शक्ति आहे। हाणे पतो ई आहे पूरी दुनिया ई अहिड़ी आहे, पूरी दुनिया जे माण्हुनि जा इहे स्वभाव संस्कार आहिनि। त हाणे असांजी ये ड्यूटी न आहे, असांजी ये फर्ज़ न आहे की असां इहे चऊं इहे अहिड़ा आहिनि अहिड़ा आहिनि। सभिनि खे पतो आहे असांजो आहे की हुननि जी ग़लती कमी कमज़ोरियुनि खे समाए करे बाबा जी शक्ति सां हुननि खे परिवर्तन कनि, आत्माउनि खे परिवर्तन शक्ति ॾियण जो समय आहे। असां लाइट हाउस माइट हाउस ॿई स्थिति में सुठी सदाकार न रहंदा आहियूं त उहो कमी अची वेंदी आहे। त असांखे हिकु त समाइण जी शक्ति, परिवर्तन करण जी शक्ति, हिन जे लाइ सदा खुद खे लाइट हाउस सम्झो, मां आत्मा आहियां ऐं बाबा खे यादि करे बाबा खां शक्तियूं वठूं और असां द्वारा पूरे विश्व में शक्ति फैलती थी वञे, पूरे चारों ओर बाबा जी शक्तियों फैलती थी वञे। ये असांखे अभ्यास करणो, लाइट हाउस माइट हाउस ठहिणो। कोई भी कर्म करण खां पहिरियों जो बाप दादा द्वारा विशेष शक्तियुनि जी सौगात मिली है उनखे कम में न लाईंदा आहियूं, सिर्फ ॾिसजे ॿुधजे ख़ुशि थी वेंदा आहियूं, परंतु समय ते कम में न लाइण जे कारण कमी रहिजी वेंदी आहे। बाबा उन ॾींहुं चई न, सिर्फ ॿुधो ॿुधायो न, अगरि ॿुधंदासीं ॿुधाईंदासीं त ख़ुशी ऐं शक्ति न असांजे अंदर धारण थी, हुन समय ख़ुशी थींदी असां ॿुधायूं। लेकिन अगरि पहिरियों समायो ॿुधो पंहिंजे अंदर समायो मनन करो पोइ ॿियनि खे ॿुधायो त ख़ुशी ऐं शक्ति रहेगी। हर कर्म करण खां पहिरियों मस्तिष्क विकारदर्शी ठही करे कर्म न कंदा आहियो न, त अगरि मस्तिष्क विकारदर्शी ठही करे हर कर्म करो, हर संकल्प करो, वचन चओ त ॿुधायो कॾहिं बि की कोई बि कर्म व्यर्थ अनर्थ वारो थी सघंदो, सके मस्त त्रिकालदर्शी थी करे हर कर्म करणो, हर संकल्प करो, हर वचन चओ, ये न जो आयो चई छॾियो न, त बाबा जी तो कॾहिं बि व्यर्थ ऐं अनर्थ न थींदो। कर्म करण जे समय कर्म जे वश थी वेंदा आहिनि, त्रिकालदर्शीपन जी स्थिति भुलिजी वेंदा आहिनि। त्रिकालदर्शी अर्थात साक्षीपन जी स्थिति में स्थिति करे न कर्मेंद्रियन द्वारा कर्म कराए। त्रिकालदर्शी कीअं स्थिति थींदी, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे मां हिन कर्मेंद्रियन सां कर्म करायां थी, हिनखे चइबो आहे त्रिकालदर्शी स्थिति। पोइ असां कॾहिं बि कर्म जे वशीभूत न थींदासीं, कर्म कयो बस बाबा वटि वापस। वशीभूत थियण अर्थात भूतनि जो आह्वान करणु। अगरि कर्मेंद्रियनि जे वशीभूत थी वेंदा आहियूं न, कर्मेंद्रियनि जे वशीभूत असां उन ॻाल्हि में पूरा थी वेंदा आहियूं, बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं। त भूतनि जो आह्वान शरीर जे बार में अची अची, शरीर बि त भूत आहे न, 5 तत्वनि जो ठहियलु, पोइ विकार जल्दी अची वेंदा आहिनि। कर्म करण खां पोइ पश्चाताप थींदो आहे, लेकिन हुन सां छा थियो? हाणे सदा सोचो की मुंहिंजो कमु न आहे, मां त बाबा सां गॾु कमु थी करां त मूंखे बाबा खे यादि करणो ई आहे। कर्म जी गति व कर्म जो फल त ठही वेंदो न अगरि बाबा खे यादि न कंदोसीं। त कर्म ऐं कर्म जे फल जे बंधन में फसण जे कारण कर्म बंधनी आत्मा पंहिंजी ऊची स्टेज खे पाए न सघी। त कर्म बंधनी आत्मा सां बंधन में फसी वेंदासीं। कर्म या कर्म जे फल में अरे मूंखे करणो आहे, बाबा खे भुलिजी वियासीं, बाबा जी मुरली नथा ॿुधूं, बाबा खे यादि नथा करो, छो ॾाढो कमु आहे न। या कॾहिं कर्म जो फल सुठो या बुरो निकिरंदो आहे त हुन ॻाल्हि जे फल जे बंधन में बंधी करे फसी वेंदा आहियूं।
त कर्म बंधनी आत्मा पंहिंजी उसी स्टेज खे पाए न सघी, वो बाबा खे याद करे न सकती, कर्म में फंसी हुई। तो सदैव चेक करो कर्म बंधन सां मुक्त थियण लाइ, लेकिन मुक्त थींदे थींदे कर्म बंधन युक्त त न थी वियासीं। चेक करो कर्म कंदे वक़्तु कर्म में त न फंसी आए। उन समय सेकंड में स्टॉप करे बाबा खे याद करण जो याद करो। बाबा याद अचे तो कि कम में तो याद अचे, कम में भी ध्यान ॾियणो आहे बाबा संग, लेकिन अगर असांखे उन बंधन में न फंसो, इन करे विच विच में बाबा खे याद करण ॾाढो जरूरी आहे। छो जे कॾहिं भी समय अची सघंदो आहे सभिनि जे वञण जो। हुन समय बाबा चए ॿार हलो कच्छ, न बाबा जो कमु पियो आहे, ईअं थी वियो, ईअं थी वियो। ये संकल्प भी आया त फसी वेंदासीं न। कर्म बंधन सां मुक्त थियण लाइ, मुक्त थींदे थींदे पोइ कर्म बंधन युक्त त न थी सघंदा न। ज्ञान स्वरूप थियण खां पोइ मास्टर नॉलेज स्वरूप, मास्टर सर्वशक्तिवान थियण खां पोइ अगरि कोई अहिड़ो कर्म जो युक्त न हुजे, वो करे वठे त कर्म जो बंधन अज्ञान काल जे कर्म बंधन खां भी पदम गुणा ज्यादा थी वेंदो। ज्ञान हुजण खां पोइ भी अगरि असां कर्म बंधननि में फसूं था न, त अज्ञान काल जा माण्हू वरी भी बंधननि में एॾो न फंसो, असां पदम गुण ज्यादा फसी वेंदासीं। हिन कारण बंधन युक्त आत्मा स्वतंत्र न हुजण जे कारण जो चाहे वो करे न सघे। हिन करे बाबा चए तो चेक करो। हाणे मां सभु कुछ भुलिजी करे बाबा खे याद करे सघां थी, बाबा जो ई त कमु आहे, त हाणे मूंखे सभु कुछ बाबा खे ॾेई करे बस मां बाबा खे याद करा। त हिन बाबा चए तो चेक करो, महसूस कंदा आहियो कि ये न हुजणो खपे, ये थियणो खपे, ये मिटी वञे, ख़ुशी जो अनुभव थिए, हल्कोपन अची वञे, संतुष्टता जो अनुभव थिए। मतलब महसूस कंदा आहियो कि असांखे ईअं थियणो खपे, असांखे ईअं धारणा थियणी खपे, ये खुशी थियणी खपे, संस्कार खत्म थियणो खपे, असांखे जीवन में हाणे हल्कोपन अनुभव थियणो खपे, संतुष्ट अनुभव करणी खपे, सर्विस में सक्सेसफुल थियूं, या दैवी परिवार जे समीप स्नेही ठही वञे। लेकिन किए हुए कर्मनि जे बंधन जे कारण चाहींदे हुए भी उहा चीज असां अनुभव न करे सघंदा आहियूं जीवन में। असां खुशी अनुभव करण चाहियूं था, लेकिन खुशी अनुभव नथा करे सघूं। छो जी असां कर्म बंधन में फसियल आहियूं। त बाबा चवनि था कि हिन कारण पंहिंजे पाण व पंहिंजे पुरुषार्थ सां अनेक आत्माउनि खे संतुष्ट न करे सघंदा आहियूं न। पोइ असां जॾहिं खुद ई संतुष्ट न थींदासीं त ॿियनि खे कीअं करे सघंदासीं। त हिन कर्मनि जी गुह्य गति खे ॼाणे करे अर्थात त्रिकालदर्शी ठही करे हर कर्म करो, तॾहिं ही कर्मातीत ठही सघंदा। कर्मनि जी गुह्य गति खे ॼाणे करे अर्थात त्रिकालदर्शी स्थिति में स्थित थी करे हर कर्म करो, तॾहिं असां कर्मातीत स्थिति खे प्राप्त करे सघंदासीं। कर्मातीत स्थिति अर्थात कर्म कंदे हुए कर्म जे बंधन में न फंसो। त बाबा चए तो नंढी ग़लतियूं संकल्प रूप में भी थींदियूं आहिनि न, त हुननि जो हिसाब किताब ॾाढो कड़ो हूंदो। छोकी उन ॾींहुं भी बाबा थी न, हाणे बाप जे संबंध में त लाड प्यार हुयो, हाणे त सतगुरु जो पाठ थो हले। सतगुरु त ईअं ग़लतियूं जो ॾाढो कड़ो हिसाब थींदो। धर्मराज वारा सजा मिलंदी आहे हाणे असांखे। त नंढी ग़लतियूं संकल्प रूप में भी थींदियूं आहिनि, त हुननि जो हिसाब किताब कड़ो थी वेंदो। नंढी ग़लतियूं हाणे वॾी सम्झणी खपे।
जे अति स्वच्छ वस्तु जे अंदर समझो तो एकदम साफ वस्तु आहे, अति स्वच्छ वस्तु जे अंदर दाग भी वॾो ॾेखारे में ॾींदो आहे। यही वर्तमान समय अति स्वच्छ संपूर्ण चीज समीप अची आहे। हिन लाइ नंढी सी गलती भी हाणे वॾे रूप में गिनती में ईंदी। हिन करे हिन में भी अनजान न थियणो आहे कि नंढी नंढी गलतियूं आहिनि, इहे त थींदियूं ई न। हाणे असांखे कोई भी संकल्प में भी सपने में भी कोई गलती न थियणी खपे। हाणे समय बदिले थो, समय सां गॾु गॾु पुरुषार्थ जी रफ्तार भी बदिले थी न। वर्तमान समय जे प्रमाण नंढी सी गलती भी वॾी कमजोरी जे रूप में गिणबी आहे। भई जेको हाणे डॉक्टर पढ़ाई कंदे कंदे डॉक्टर ठही वियो, पढ़ाई कंदे हुए त चलो भुलिजी वियो, ईअं थी वियो, लेकिन डॉक्टर ठहण खां पोइ एॾनि सालनि जे एक्सपीरियंस खां पोइ अगरि हुन कंहिंखे ग़लति दवाई ॾेई छॾियईं त सजा मिलंदी आहे न, त ॾाढी वॾी सजा मिलंदी। त इन करे हाणे असां बाबा जो एॾो ठही करे, बाबा खां एॾी पालना वठी करे, बाबा खां एॾो शक्ति वठी करे अञा बि अगरि असां ॿियनि जे लाइ ओॾो सुठो सोचंदासीं, ॻाल्हाईंदासीं, कंदासीं त पोइ छा थींदो। इन करे वर्तमान समय जे प्रमाण नंढी सी गलती भी वॾी कमजोरी जे रूप में गिनती में अची वेंदी। हिन लाइ कदम कदम ते सावधान थियो। हिकु नंढी सी गलती ॾाढे समय जे लाइ पंहिंजी प्राप्तियुनि सां असांखे वंचित करे सघंदी आहे। हिन लाइ नॉलेजफुल अर्थात लाइट हाउस, नॉलेजफुल अर्थात लाइट हाउस, खुद खे आत्मा में जॾहिं ज्ञान अची वेंदो न त आत्मा में रोशनी अची वेंदी। त नॉलेजफुल अर्थात लाइट हाउस, माइट हाउस, आत्मा में शक्ति अची वेंदी आहे। अनेक आत्माउनि खे रास्तो ॾेखारण वारा अगरि असां स्वयं ई हलंदे हलंदे रुकी वेंदासीं त ॿियनि खे रास्तो ॾेखारण जे निमित्त कीअं थी। जिस तरह से आत्मा में लाइट माइट ईंदी त असां द्वारा ॾाढी आत्माउनि खे पंहिंजे जीवन में छा असांखे करणो आहे, कीअं असांखे हलणो आहे, छा करणो, उहो सभु उन्हनि खे अनुभव थींदो। असां लाइट माइट हाउस ॿियनि खे हिते वेठे वेठे सभु पूरी विश्व जी आत्माउनि खे रास्तो ॾेखारण वारी आत्माऊं आहिनि। त अगरि असां ई रास्ते में हलंदे हलंदे रुकी वेंदासीं असां कीअं निमित ठही वेंदासीं, त असांखे जो फॉलो करनि था आत्माऊं उहो बि रुकी वेंदी। हिन करे सदा विघ्ननि खे विनाश कंदा वञो। कोई बि ॻाल्हि जीवन में सेकेंड में आई, समायो, परिवर्तन कयो, तव्हांखे यादि कयो, ख़तम। विघ्न विनाशक ठाहो। सब विघ्ननि खे विनाश करे सदा जीवन में अॻियां वधंदा हलो। अच्छा, अहिड़ा सदा त्रिकालदर्शी कर्म योगी ठही हलण वारे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं ओम शांति। बाबा खे यादि करो।